दोस्तों तव्हांखे ॿी ख़बर पई आहे? बशकिल कहिड़ी ख़बर आहे? असां वारे यार खान बाबा रुस्तम जे पुट हिकिड़े खे लेटाए छॾियईं। अरे वाह वाह, हे त वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई थी यार बशकिल। रुस्तम खान जूं रड़ियूं ॿुधण वटां हुयूं। वाह खान बाबा वाह, मर्द मुजाहिद आहीं। नादर खान बाबा मुड़स दो थई दो। अदा नादर अफ़सोस आहे हिकिड़ो। अहिड़ी ख़ुशी जे मौक़े ते अफ़सोस? आचार्य ॻाल्हि समझ में न आई। अदा आचार्य कहिड़ी ॻाल्हि आहे जो अफ़सोस अथई? आचार्य असांखे बि त ॿुधाए त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे खान बाबा, इन मौक़े ते असांखे साण खणी हलिया त हिन हथियार जो ज़ंग बि लही वञे हा। हाँ आचार्य, ॻाल्हि लख जी कई थी। अञा बि मंज़िल पई आहे, मतां यारनि जी ज़रूरत पइजी वञेसि। ज़रूरत पइजी वञेसि मेराण त ही अचर बि यारनि जो यार आहे। यार घटि मां बि न कंदो मान। जोही खान मरी चुको आहे। हाणे मां उन राह जो राही आहियां जीअण जा सभई दग बंदि थी चुका है। मुंहिंजे करे तूं पंहिंजो पाण खे अज़ाबनि में न उछलाए। मां नथो चाहियां त मुंहिंजे सिर जे करे तूं तकलीफ़नि में अची वञी। इन करे चवां थो पूजा मूंखे हाणे विसारे छॾ पंहिंजे खान खे। विसारे छॾियां एतिरो जल्दी? सो बि तोखे खान? न खान न, तूं त विसारे सघीं थो पर मां तोखे नथी विसारे सघां। खान मूंखां नथा विसरनि उहे पल, उहे ॾींहं, उहे रातियूं जेके तो मूंसां गॾु गुज़ारियूं। मां विसारे चुको आहियां उहे सभई पल जेके मूं तोसां गुज़ारिया हुआ, सभु विसारे छॾिया आहिनि। मां सभु ख़ुशियुनि जूं वाटूं पोइ ते छॾे आयो आहियां। प्यार, मोहब्बत, दिल जा सब दग दफन करे चुका। दफन थी चुकियूं आहिनि सभु दीवानगियूं। हाणे मुंहिंजो मक़सद सिर्फ़ पलांद आहे, पलांद, ॿियो कुछ भी न कुंज, कुछ भी न। मूंखां कहिड़ो पलांद तो वठे? जवाब दे खान। तूं छा मूंखे जवाब ॾींदे? आखिर मर्द आहीं ऐं मां हिकिड़ी औरत, वफ़ादार औरत, मोहब्बत जे नाले ते कुर्बान थियण वारी औरत। खान हूं त पंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे नाले ते कुर्बान करे छॾी आहे। हाणे तूं ई मुंहिंजो सभु कुझु आहीं। मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो प्यार, सभु कुझु तूं ई आहीं खान, सभु कुझु तूं ई आहीं। मुंहिंजा कुंदर पुठा कुंज पंहिंजनि प्यारनि पलांद छॾे ॾिया ऐं तोसां गॾु प्यार जूं पींघूं लॾंदो रहां। इहो थी चाहे न तूं? न कुंज न, किथे तुंहिंजो प्यार हिन खान जे इरादनि खे कमज़ोर न करे छॾे। खान ठीकु आहे, जंहिंमें तूं ख़ुशि। मां त तुंहिंजे इरादनि खे कमज़ोर कोन कंदसि, पर खान यादि रख मां तुंहिंजो प्यार कोन विसारे सघंदसि। खान हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। मञींदे? मञण वारी ॻाल्हि हूंदी त मञींदुसि। हिकु भेरो प्यार सां ॾिस त सही, हिकु दफ़ो मूंखे प्यार सां ॾिस त सही। ॾेखार।
नज़र हाणे चओ। बाबा ये छा एतिरो सभु कुझु थी वियो तूं मूंखे कोन ॿुधायो हा तो असांखे पंहिंजो न सम्झो हाँ जानू जो सब कुछ ओचितो थियो आहे बहरहाल तोखे भी मौको ॾींदुसि ॿुधर साईं ये कहिड़ा सामायान ये कितां जे साम्हूं था अची बीहनि जे ज़रूरत पई न त तोखे मौको ॾींदुसि जानू तूं खुटको न कर बस तूं रुगो पंहिंजे माण्हुनि जो ख्याल रख छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे मुर्शिद। ठीकु आहे पुत्र तव्हां खुटको न कयो सभु कुझु सही थी वेंदो ओके। हाँ सरदार केरु आहिनि जेके रुस्तम ऐं ॻीचीअ में लॻा आहिनि? सरदार हुकुम कयो केरु आहे सरदार रुस्तम खान जो दुश्मन? संगत तव्हां खुटको न कयो बोतार चओ थो त मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। हाँ सरदार वटि बोतार का इजाज़त दुश्मननि खे मारण जे बहाने हथियारनि जे नालियुनि जो ज़ंग लही वेंदो। शाबाने वाकई हिन हथियारनि खे ज़ंग लॻी वियो आहे। हा सरदार जानू असांजे भेट में रुस्तम खान जो केरु दुश्मन थींदो हाल थी ॾेखारींदासीं। शानू रुस्तम खान जे मथां सिर बि कुर्बान आहे थी सघे थो त दुश्मन खे वधीक ताक़तदार बणाए सघे थो कॾहिं बि पाण खे दुश्मन खां घटि न सम्झजे। जो रुस्तम खान ॿार न आहे हुन जेको बि सोचियो हूंदो बहितर सोचियो हूंदो हू ॿार न आहे तव्हां सम्झव। सलाम खान खां पहिरियां खे तलाश करणो आहे जंहिं खान खे भॼायो आहे हे सॼा हथ मुंहिंजे गिरेबान ते पहुचाया आहिनि। सर इहो थींदो कीअं शक में शक कानून जो सभ खां वधीक मज़बूत मिस्टर शक खां त शुरूआत करणी पवंदी तॾहिं त खान जे मददगारनि ताईं पहुचंदासीं। सर असां लाइ जेको हुकुम हुजे त पोइ ठीकु आहे जा माण्हू खिंडे छॾियो खान जा पुराणा यार ऐं सलामत मतलब त हिननि जे अचण वञण ते पूरे ते नज़र रखो। हुकुम तव्हांजो ईअं ई थींदो सर इंशाअल्लाह खान खे पटे शाबाश कोई पढ़े वारी ना केरु आहियो तव्हां? असांजे इलाइक़े में आया हो? नौजवान असां कंहिंजा महिमान आहियूं। कंहिंजा महिमान आहियो? जल्दी ॿुधायो था या न? तव्हां जंहिंजा महिमान आहियो उन्हनि जो नालो ॿुधायो। न शाहू न असां सिंधी महिमान खे मान ॾींदा आहियूं। पहिरियां पंहिंजो तारीफ़ त करायो केरु आहियो? तारीफ़ बि करायूं था एतिरी जल्दी आया छा? मुश्किल ही जवान कद वारो आहे लॻे थो त पार जे इलाइक़े जो आहे। मेराण वॾी ॼाण रखे थो। हा नौजवान
मां पाण जो आहियां मुंहिंजो दोस्त खान बाबा आहे मां उन जे कॾहिं आहियां मिलण जे लाइ छा खान बाबा जा महिमान मूंखे ॻाल्हि सम्झ न आई नौजवान असां खान बाबा जा महिमान आहियूं सिधो सम्झा सिधो सरदार मिठा हिननि खे यकीन ॾे हा खान बाबा जा जेल जा दोस्त आहियूं असां हू मूंखां अॻु में आज़ाद थी वियो हो मां हाणे आज़ाद थी निकिरी आयो आहियां माफ़ कजो यार पंहिंजो तारीफ़ करायो असल में मुंहिंजो नालो मिठो आहे ऐं अॼु मूंखे प्यार में मिठा खान को थींदो आहे मिठा खान मुंहिंजो नालो आचर आहे ऐं मुंहिंजा ही भाइर आहिनि साथी हिते बीहण मुनासिब नथो लॻे अचो त हलूं दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा अच्छा थींदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 बाबा अदा वारा सिराज जो पलांद कोन कंदा उहे या त इंस्पेक्टर जे आसरे ते वेंदा या त खान जे अचण जो इंतज़ार कंदा त अची मारे वञे जी बाबा साईं हेलो मीर खान ज़ाहिद किथे आहे हाँ बाबा साईं तव्हां हिते ई हूंदो ठीकु आहे तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो ओके ठीकु आहे बाबा ओके अल्लाह हाफ़िज़ अदा साईं असांखे खान जे टिकाणे जी का ख़बर त न आहे न ऐसे नंढा थी सघे त मतां खान अकेलो न हुजे कंहिंखे वञिणो आहे सो वञे खान खे मां अकेलो ई मोड़ींदुमि अदा जे मूंखे मिलियो न त पोइ छॾींदोसां मां बि कोन अच्छा सुठो थियो जो खान मरण जे लाइ तूं पाण अची वे मरण लाइ ज़ाहिद मारण जे लाइ आयो आहे खान छा थियो आहे गाज़ी छा थियो आहे हा पुठियों खतरो आहे दुश्मन आहे अच्छा अच्छा ॼांस तो ज़मरक दिल जाए कर चङो जो ॿुधाए छॾी मां सदके वञाए हणांस तो गोली कयांस तो दुप हर रात ठही
के बजा कुआ चोरी कुत्यारो चक तो हरण जी मरियो मरदूत खत्म न दूत कफन भी नसीब न थी बस गाजी बस गाजी शाबाश मुखे मारण जे लाइ चोरी कुत्ते वारो चक पियो हणाए बाडी गार्ड लिखिया रखिया अथई न पर मूंसां ही गॾु गाज़ी आहे गाज़ी मूंखे ॿुधाए छॾियो हा ॿुधाई मूंखे ख़बर आहे उनखे त ॿुधायां हलिया 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 दुश्मन खे ॿुधायूं त सही तो केॾी मुर्सी जो कमु कयो आहे बस कावड़ न हिनखे बि मारियां थो हिनखे बि कावड़ एॾी कावड़ जी भला ज़ाहिद मरण जे लाइ न पर मां मारण जे लाइ आयो आहियां तोखे ठीकु आहे मारियासि दुख कयासि न हाणे त ख़ुशि आहे भला हिकिड़ी चिमी ॾे हेलो ज़ाहिद फोन छो तो खड़ी रुस्तम खान हाणे ज़ाहिद कॾहिं बि फोन न खणंदो केरु आहीं तूं मां तोखे पोइ थो ॿुधायां इहो सभु कुझु पहिरियों पुट सां आख़िरी मुलाक़ात कर मता दिलि में हसरत रहिजी वञई पुट सां ॿ लफ़्ज़ त ॻाल्हाए पीउ सां हेलो हेलो बाबा हेलो 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 ज़ाहिद हेलो रुस्तम खान ॻाल्हाई न पंहिंजे पुट ज़ाहिद सां वयो तो वारो पुट धूत ज़ख़्म में उते हाणे तुंहिंजो इंतज़ार थो करे तूं बि जल्दी दोज़ख पहुची वेंदे घबराए न खान बाबा जो तो सब वाइदो आहे तू मरंदे जरूर मरंदे छो तो मौत मुझो मुर्शिद आहे मुर्शिद रुस्तम खान तुझी उबती गणत शुरू थी चुकी आहे तूं हाणे पेर थो वञी बस मरण जे लाइ तैयार थी आचर खान साथियुनि समेत पंहिंजे पाण खे कानून जे हवाले कर न त ॿी सूरत में तव्हां मुर्द कानून खे घुरबलायो लॻे थो ईअं ॾिठिजो ख़्वाब ॾिसण जो आदी थी वियो आहीं आदी जेकॾहिं ज़िंदगी अज़ीज़ अथई न पंहिंजा इहे चंद सिपाही वापसि वठी हलिया वञ न त ॿी सूरत में तव्हांजे पोयां ईंदड़नि खे तव्हांजा लाश बि हथ कोन ईंदा अॼु असां तव्हांखे गिरफ़्तार करे वठी वेंदासीं या तव्हांखे मौत ॾींदासीं मौत पोइ जेको खटे ऐं जेको हाराए असांखे इहा पक आहे त हाराईंदे तूं छो त असां हक़ ऐं सचे पासे आहियूं ऐं तूं कूड़ ऐं न हक़ जो भरजलो आहीं आचर तव्हांखे मरण या मुंहुं ॾियण खां ॿियो
को भी हल न थव। नादर सुठो अथव त मोह ॾियो। आचर न तू पाण मारा ऐं न पंहिंजा साथी मारा। अचर मतलब त तव्हां गिरफ़्तारी कोन ॾींदव, माना त मरण पसंद कंदव। मरण ई मारण जो फैसलो करण वारो तू के थींदो आहीं? इहो फैसलो त बारूद जे बरसात तां थींदो आहे। अचर खान इज्जत सां गिरफ़्तारी ॾे ऐं पंहिंजी जान बचाए, पर तव्हांजो इनकार हाणे ख़बर थी त छा थींदो। तव्हांजे मौत जो सबबु बणिबो। भॼो पुठीअ में गोली हणव, भॼो। भॼूं? अरे ओ रेस जा चमचा, भॼण जा त असां पहिरीं भॼी वञूं हा। मारणो अथई त मार। साम्हूं गोली ला, साम्हूं सीने ते ला, सीने ते। बहादुर थी ज़िंदा मरंदासीं। आहियूं बहादुर, बहादुरनि वारो मौत मरंदासीं। असांजो सिर आचर जे मथां कुर्बान आहे। मरी वियासीं त परवाह नाहे। हाँ इंस्पेक्टर, हलाए गोली। इहो शौक़ पंहिंजो पूरो कर। जीअं बेवस लाचारनि खे पहिरें बि मारींदा आया आहियो, तीअं असांखे बि मारे सरकार खां ऐं रुस्तम खान खां इनाम वठंदो। ठीकु आहे त जेका तव्हांजी इंस्पेक्टर खान तू मां खान बाबा चओ पंहिंजे अमले खे आचर वारनि तो हथियार हेठि कनि, न त गोली हणी खोपड़ी उॾारे छॾींदोमांइ। अड़े हथियार हेठि कयो न त हिन सिर खणंदुसि। ज़बान सां चओ, हथ सां न। हथियार हेठि कयो। हेठि कयो ॾे। खान तू हुनखे हथ में खणी सुठो नाहे कयो। कहिड़ो कानून? उहो कानून जेको किताबनि में आहे। कानून जा जेके सच्चा ऑफिसर ऐं सिपाही आहिनि, उन्हनि लाइ मूंखे अॼु बि एतिराम आहे, इज्जत आहे उन्हनि जे लाइ जेके ईमानदारी सां हलनि था, सच्चा हलनि था, ग़रीबनि जा ख़ैर ख़्वाह आहिनि। उन्हनि जे लाइ हिन खान वटि इज्जत ऐं एतिराम आहे। सोच में राशि बेईमान आहे। रुस्तम खान जे वाठे जे लाइ हिन खान वटि का बि इज्जत ऐं एतिराम न आहे। हलियो मुंहिंजे यारनि खे मारण जे लाइ लावारिस मरी वियो आहे। साम्हूं बीठो आहे, कीअं बेवस लाचार बीठो आहे। बीठो नी मां चाहियां हा न त तोखे मारे छॾियसि। सोचो, इंसान ख़ता जो घर हूंदो आहे। इंसान खां ग़लती थी वेंदी आहे। हिकिड़ो मौक़ो ॾियां थो, थी सघे तो सुधरी वञी। ॾाढे आदम खां बि ग़लती थी, असीं हुनजी औलाद आहियूं, इन करे हिकिड़ो मौक़ो ॾियां थो। यादि कर पंहिंजे हलफ खे। दर्द थींदुसि,
उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए मज़लूमनि जो साथी थींदुसि। तो विसरी वई। याद कर पंहिंजे कसम में जेको तो हलफ खयो हो मन ईमान जागी पवे। तुझो ईमान कोन जागंदो तो तूं रुस्तम खान खे वाढो। पर बाबा पैसो शइ ई अहिड़ी आहे, गैरत ईमान खे ख़त्म करे छॾींदी आहे। मथां तुंहिंजी गैरत जागी पए ऐं पोइ पैसे खे छॾी गैरतमंद ऐं ईमानदार ऑफिस बणिजी वञे, जंहिंजो तो कसम ई हलफ कयो। मां वञा थो पुटो, ॿुध मुंहिंजनि ॻाल्हियुनि खे गौर सां सोचिजांइ। इन में तुंहिंजो बि भलो आहे, इन सिंध धरतीअ जो बि भलो आहे, सिंध ते रहंदड़ इंसान ज़ात जो बि भलो आहे। मता ईमान जागी पवे। ॾाॾे आदम खे बि मथो उछलियो वियो हो, उन बि सज़ा काटी हुई, तौबा ताइब थियो, अलाह उन जी तौबा क़बूल कई। तूं बि तौबा ताइब थी, मता अलाह तुंहिंजी तौबा ताइब क़बूल करे। मां वञा थो। अचर हले अचो अचो, पोयो ॿाहिरि न कजांइ। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थामनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न। अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधाइण। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई न वठ न लालू का पैसा तो वठी था न। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे, जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो, सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो, हा सॼे शहर खां सस्तो, रियायत में। हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो, ठीकु आहे? वठी उन खां पहिरियां जो खान जा हथ असां ताईं पहुचनि, असांखे खान ताईं पहुचणो पवंदो। नमी खान इहा ग़लती न कजांइ, इहा ग़लती ज़ात खान कई।
सिराज वटि जेको कुझु असां कंदासीं न सोचे सम्झी कंदासीं छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे मुर्शिद। बाबा साईं अदा साहिब के हिन दुनिया में ॿिए 5 ॾींहं थियो आहे पर इंस्पेक्टर कंहिंजे ढगनि सां आहे। बाबल साईं ये सब गजन था सूबेदार भी मौत ॾिसी छप हणी आहे रंग बाबल साईं लॻे थो त इहो सूबेदार खाना वारे पासे वेंदो। उनखे बि ॾिसूं था उन्हनि खे बि ॾिसंदासीं जिन खान जो साथ ॾिनो आहे। मौत ॾींदासीं उन्हनि खे मौत केर बि न बचंदो। रुस्तम खान ऐं हुनजे खानदान जा सभु दुश्मन मरंदा छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे मुर्शिद। दोस्तो सुभाणे सिंधुअ खे अगवा करणो आहे तव्हांजी छा सलाह आहे? हुकुमा संगत तोसां असांजो साथ हूंदो पर हा ॻोठ खान बाबा जो अथई मामूलो वधी न वञे। खान बाबा छा कंदो? ऐं खान बाबा असूलनि जो पको अथई हरू भरू दुश्मनी न वधा। सही थो चवाई पर उहो नंग खाणो आहे सो बि खान जे ॻोठ जो। जेकॾहिं टिजो था त जवाबु ॾियो मां खणी ॿी संगत जो बंदोबस्तु कयां। डिॼूं कोन था मेहणा न ॾे असांखे तूं। औरत नारा मेणा न ॾे हल त हलूं। ही सब कुछ तुझे करे थियो। याद कर पांजे हलफ खे दर्द थींदुसि उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए मज़लूमनि जो साथी थींदुसि। तोखां विसरी वई। याद कर पांजे कसम में जेको तो हलफ खयो हो मन ईमान जागी पवई। अबा खाना मुझी का भी खबर न थी। अबा दम ते केड़ो भरोसो। हाणे मुझी हिकड़ी गाल तू मन। अबा पांजी अमानत मांग 3 कपड़न में मुखा वेड़े वठ। अबा बाबा ये त न चओ नी अल्लाह तोखे वॾी हयाती ॾे। चाचा ईअं त न चओ अल्लाह तोखे हयाती ॾे। कूंज अॼु बि मुंहिंजी आहे त सुभाणे बि मुंहिंजी आहे। तू हिन जी ज़िम्मेवारी पंहिंजे ज़हन तो लाहे छॾ। सभ खां पहिरीं मां पंहिंजा प्लान पूरा कंदुसि। चाचा रब प्लान पूरा करण खां पोइ मुंहिंजो मुड़ुसाणो वाइदो आहे तोसां मां कूंज सां कंहिं बि सूरत में लहूं न हलंदुसि। खाना पुट हिकड़ी गाल चवा जेकॾहिं ग़लति न सम्झी त। हा हा हिकु छो 100 ॻाल्हियूं चओ हुकुम खपे तुंहिंजो। पुट हाणे घणो थियो कुझु कानून ते बि छॾ न। रुस्तम खान खे कानून सज़ा ॾींदो। चाचा अरब जेकॾहिं कानून में ईमानदारी हुजे हा ऐं सचाई हुजे हा त असां जहिड़ा नौजवान हथ में हथियार न खणनि हा। मूं हथ में जेकॾहिं हथियार खयो आहे त दुश्मनी जे करे खयो आहे। मता दुश्मन मूंखे चोरी कुते वारो चप हणी पूरो न करे विझनि इन करे हथ में मां हथियार खणंदो आहियां। बाक़ी मूंखे शौक़ु कोन्हे त मां हथ में हथियार खणा। कानून में का बि सच्चाई कोन्हे का बि ईमानदारी कानून में कोन्हे। ये थाणा बि सभु काम आहिनि भोतारनि जे हुकुमनि ते था हलनि। बाबा मां त खान खे ई सम्झाईंदी रहंदी आहियां बाबा पर तोखे त ख़बर आहे नी त खान ज़िदीरो आहे ज़िद तो लहंदो ई न आहे। ॻाल्हि ज़िद जी कोन्हे ॻाल्हि लाकानूनियत जी आहे। ॻाल्हि आहे हुन ज़ालिमनि रईसनि जी वॾेरनि जी ज़मींदारनि जी चंद आङुरनि ते करण जेतिरा मजबूर माण्हू जेके उन्हनि जे अॻियां झुकियल आहिनि। ख़बर अथई कुझु उहो हर माण्हूअ खे चाचा अरब हीणो था सम्झनि पंहिंजो ग़ुलाम था सम्झनि। हुन दौलत जे पुॼारियुनि जे अखियुनि तां कूंज मूंखे पटी लाहिणी पवंदी।
उन्हनि जी अखियुनि तो पट्टी लाहिण जे लाइ मूं हथ में हथियार खयो आहे। इहो त ठीकु आहे पुट, पर हीअ ॼाण मुंहिंजी तोसां ई आहे ऐं तुंहिंजे डट ते त हलूं था। दादा मोहिनीअ करे हिननि ज़ालिमनि सां जंग जोटी आहे जो असांजो ईंदड़ नसुल खुशहाल रहे, आबाद रहे, हर तरफ़ प्यार ही प्यार हुजे। मुंहिंजी दिली ख्वाहिश आहे मुंहिंजी सिंध सरसब हुजे, आबाद हुजे, मारूड़ा खुशहाल हुजे। न हिते को ज़ातियुनि वारो झेड़ो हुजे, न खून ख़राबी हुजे, न कारोबारी हुजे, न चोरी चकारी हुजे। पुरअमन सिंध, सूफ़ियुनि जी सिंध, संतनि जी सिंध, दरवेशनि जी सिंध, सरसब सिंध। इहा आहे मुंहिंजी दिली ख्वाहिश। सिद्धू तूं मुंहिंजी पसंदि आई, सुठो थी त मूंसां गॾु हल। सुठो अथई, इज़त सां हल। तूं असांजी सरदार जी पसंदि आई, सुठो हिन में त अॻियां थी हल। इज़त सां हल। इज़त सां हल। ये मुंहिंजी भेण अमदार किथे? बाबल साईं जी बाछाई मूंखे बाबल साईं शिकार खपे। शिकार? खाने जी ॻाल्हि तो करी छा? न बाबल साईं, मां त उन्हनि जी ॻाल्हि थो कयां जिन थाणे मूं खान खे भॼायो। छा? कमदार वारो करें जल्दी ॿुधाए इहे आहिनि किथे? बाबल साईं, तव्हां रुगो हमरा तयार थियो, थी वञनि ताईं मां पाण पहुचाईंदुमि रंग लॻाए। वाह कमदार वाह, जेकर इहे मिली विया न तोखे इनाम ॾींदुसि जेको तूं ज़ुबान सां चवंदे। ॻाल्हि त पकी आहे न? बहादुर खान, इनाम त मां घणो वठंदुमि, पर पहिरियां तकड़ कयो रंग लॻाए। हा कमदार, सही तो थे। सोता और मुझो बशुदाई बाबा, हिन ॾाढो ज़ुल्म थियो आहे ऐं जानू जा साथी हिनजी भेण खे अगवा करियो आहिनि। असां त फर्ज़ थो सम्झे आज़ाद कराए ओली। साईं मुंहिंजा ना ॿुधियो आहे, मुंहिंजी भेण खे अगवा करियो आहिनि साईं। कान जे घर में गिरी मूंसां वॾो नाजाइज़ी थी आहे। मूंसां मुंहिंजी भेण मोटाए ॾियो। खान बाबा, मुंहिंजी एतिरी हिमत घर में घिरी ऐं नंग खईं अथमि, उन्हनि खे जहिड़ो न आहे छॾिणो। आचर ॻाल्हियूं करे वक़्तु न विञाए, वक़्तु घटि आहे। ईअं जो परे हलिया वञनि, नंग असांजे हथनि में हलियो वञे। मां विचों ज़मीननि में हिन खां अॻु थो वठां। विचां ज़मीन मां मूं कुझु सम्झो न। अड़े चरिया, पंहिंजे घोड़े गाज़ीअ ते चढ़ी विचों ज़मीननि मां आव कंदो मां। तव्हां रोड ॾे वञो। घोड़ो त बादशाह आहे न, ज़मीननि मां, वञनि ॿारनि मां, ढंढनि ढोरनि मां जितो ईंदो तो तो आव कंदो। धो वही साम्हूं अॻु वठंदो मां। खान बाबा
ख़ुदा जे वास्ते मूंखे भेण वापसि कराए तुझी भेण तोखे वापसि मिलंदी इत्मीनान रखो तुझी भेण तोखे सही सलामत वापसि मिलंदी आचर जानू या साथी परे कोन विया हूंदा वारो कयो मोटरसाइकिल ते निकिरो तव्हां हेॾो त मां हेॾो थो आओ कयां ठीकु आहे वारो कयो हलो हलो वारो कयो दिलि जा कर अल्लाह की अमा पासन को घेरे में आयो भला इन्हीं में तो हथियार फिटा करे हथ मथे बिन ताई गणा दो जे करे हथ मथे ने कयो तो मां बस टोड़ दो हिक शाबाश अकलमंद है उठी भी हो आचरा अच्छा बाबा छा हुकुम आचर हुकुम वरी छा जो हिननि खे हाफ फ्राई करे छो या फुल फ्राई करे छो जो आईंदा को बि बेग़ैरत इंसान कंहिं न्याणी जी इज़त सां हथ चुरा न करे हिननि खे सज़ा ॾींदासीं त ॿियनि जे लाइ मिसाल क़ाइमु थींदो आईंदा को बि माण्हू कंहिं बि न्याणी खे अगवा न कंदो जेकॾहिं आचर हिननि खे छॾियोसीं न त हर माण्हू कंहिं न कंहिं न्याणी खे अगवा करे हलियो वेंदो खान बाबा हे दफ़ो असांखे माफ़ी ॾियो आईंदा अहिड़ो कुधो कमु न कंदासीं बकवास बंद कर यो पहिरियों सोची आ न अरे तुझी भेण खे केरु अगवा ईअं करे आ तू उनखे जीअरो छॾी आ ॿुधाए न तू त उनखे सिधा बस चढ़णी आ जॾहिं जेतिरा दाणा करे छॾी आ उते तोखे गैरत अचे आ हाणे तो चए माफ़ी माफ़ी हिन सां हाणे केरु शादी कंदो हिनखे त ताक लॻाए छॾियो तव्हां हीअ बि कंहिंजी भेण आ कंहिंजी थी आ इहो कुधो कमु करण महिल पहिरियों छो न सोचियो हाणे तो चए त माफ़ी माफ़ी सिंध धरती जा हलाली पुट नंग पाल हूंदा आहिनि छा नंग पाल न कि कंहिंजो नंग खाइण वारा तव्हां कहिड़ा सिंधी आहियो ॿियनि जा नंग खणो था एॾी फूशर एॾी टरड़ाइप हिन मासूम हिन तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो तव्हां जानू जी दोस्ती में अची तव्हां बि टरड़ा थी विया आहियो जहिड़ो जानू टरड़ो तहिड़ा तव्हां टरड़ा ॿुधो कोन अथव कारो बद कबरे सां त रंग न मटाए पर आदत ज़रूर मटाए सो आदत तव्हां मटाई आहे छो त तव्हांजो दोस्त जानू आहे न बिल्कुलु तव्हां ते पहाको फिट थो थिए त कारो बद कबरे सां रंग न मटाए पर आदत ज़रूर मटाए सो तव्हां आदत मटाए जेको उहो कमु थो करे सो तव्हां कमु माफ़ी खान बाबा माफ़ी
बस खान बाबा गलती थी वई इंसान गलती जो घर आहे सो मुखम खता थी वई मूंखे माफ़ कयो तो कम ही अहिड़ो कयो आहे तोखे माफ़ी कोन मिलंदी जेकॾहिं मां तोखे माफ़ कयमि न ये सिंध धरती मूंखे माफ़ न कंदी मूंखे ये धरती माफ़ न कंदी ये न्याणी न धरती मां जी न्याणी आहे मां हुनजो पुटु आहे तव्हां मुंहिंजा पुट आहियो कुधो कमु कयो अथव कुधो कमु न कम जी माफ़ी हरगिज़ न खान बाबा हाणे छा हुकुम आहे हुकुम वरी छा जो मूं तोखे छा चयो हाफ फ्राई या फुल फ्राई जेको वणे तेको कर कार्रवाई शुरू करे छॾ अच्छो करे खान बाबा हाणे हिन बदनसीब सां केरु शादी कंदो खान बाबा मां ॿऊं थो ॿुधायां हाणे इन्हनि मां कंहिं हिकिड़े खे चयो कोई हिन सां शादी करे मां संग ॾियण लाइ तयारु आहियां खान बाबा असां सभु शादीशुदा आहियूं चइनि पंजनि ॿारनि जा पीअर बि आहियूं असां की शादी कंदासीं खान बाबा असां सां ज़ालूं विढ़ी पवंदियूं या अल्लाह इन्हनि मां हिकिड़े सां बि शादी न थिए मुंहिंजा मौला मुंहिंजी शादी सिर्फ़ु खान सां थिए या अल्लाह अहिड़ो रस्तो कढ जो खान मुंहिंजो थिए या अल्लाह मूं न्याणी निमाणी जो अर्ज़ु क़बूल कर मुंहिंजा मालिक न त मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वेंदी केरु कंदो मूंसां शादी हुननि ज़ालमनि मूंखे अगवा करे मुंहिंजे मथां त दाग़ लॻाए छॾियो अथनि हर माण्हू मूंखे चवंदो त अगवा थियो छोकिरी बसि मूंखे खान पंहिंजो करे त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी केर बि मूंखे ताना तनका न ॾींदो केर बि पोइ मेणा न ॾींदो केर बि इहो न चवंदो त मां अगवा थी हुयसि छो त मां खान जो नंग थींदसि कंहिंमें हिमत आहे जो अहिड़ी ॻाल्हि करे मुंहिंजा मालिक मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर तोखे वास्तो आहे इमामनि जो मूं न्याणी जो अर्ज़ु क़बूल कर मुंहिंजा मालिक हीअ फैसले जी घड़ी आहे मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो थिए पियो अर्ज़ु क़बूल कर न मुंहिंजा मालिक हिननि जी दिलनि में रहम विझ त जीअं खान हा करे खान बाबा इहो कमु न कयो तव्हां छो न कयो तव्हां तव्हां पारां आहियो हा खान बाबा अलाह साईं तव्हांखे सभु कुझु ॾिनो हा खान बाबा पोइ त तव्हां शादी कयो न त हीअ बदनसीब सॼी ज़िंदगी घर में वेठी रहंदी केरु हिन सां शादी कंदो हा खान बाबा जेका छोकिरी अगवा थी वेंदी आहे माण्हू हुनखे किनो सम्झंदा आहिनि हुन सां शादी केरु बि न आहे कंदो हा खान बाबा हिनखे अॻुवा खां पोइ दाग़ लॻी वियो आहे इहो दाग़ तव्हां शादी करे लाहे सघो था खान बाबा तव्हां हिनखे पंहिंजो कयो न इहो नेकीअ कमु तव्हां छो था कयो हाजर पहिरियों हिन छोकिरी खां पुछो त सही मां हिनखे क़बूल आहियां छोकिरी तो खान बाबा क़बूल आहे हा त पोइ खान बाबा मां बि राज़ी आहियां अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो
फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 नादर इहा जंग काथे जंग कंदी? अंजाम जी त ख़बर न आहे सोणी, पर इंशाअल्लाह फतेह असांजी थींदी, छो त ग़रीबनि जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। हूं बि ज़ालिम जो अंत त अचणो आहे। अदा खान त शुरुआत करे छॾी आहे। हूं बि सोणी कूड़ जे पारां विढ़ण वारा घणा आहिनि। हूं बि जिन सच लाइ जंग जोटी आहे, हुननि जी पुठ भराई करण वारो केर बि न आहे। हौसलो रख नादर, तारीख़ भी हमेशा ईअं ई रही आहे। कंहिं बि जंग तरफ़ वञी ॾिस, पर हक़ वारे पासे हमेशा जीत हूंदी आहे। पोइ बि फतेह हक़ जी थींदी, इंशाअल्लाह ॿी फतेह बि हक़ जी थींदी। का बि होशियारी न, केर बि पंहिंजी जगह तां न तुरे। बस बस आचर खान, बस सुठी यारी मल्हाई अथई खान सां। हाणे असांजो निमक मल्हाए। रुस्तम खान, तुंहिंजो निमक छा भुलिजी पियो आहे? असां तुंहिंजे नमक ते न, त तूं असां रत पी पी रेस बणियो आहे, रेस। अरे बस हाणे बस, गिदड़नि जो रत कहिड़े कम जो? वार करे थानी बिरनि में लिखो, बुज़दिल के जाइजा। दुआ कयो खान खे, जीअं असांजा हथ ॿधी छॾिया आहिनि। न त तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त केरु गिदड़ आहे, केरु शींहुं आहे। मीर खान, तव्हां गिदड़ आहियो, गिदड़ जवान हो जवान, साम्हूं विढ़ो आहे। खान, अरे खान तव्हांजा हथ ॿधी छॾिया, मतलब छा? कमदार सब कुछ हिते ई पुछंदा आहिनि छा? हलोन वठी हलोन, महिमानी कयोन, पोइ प्यार सां ॿुधाईंदा त खान किथे आहे। रुस्तम खान, खान असांजे दिल ऐं दिमाग़ में आहे, जिस्म जे रगनि में रत सां गॾु डोड़े थो पियो। रुस्तम खान, असां मर्द मरी वेंदासीं, पर यार जा मुयारी न थींदासीं। तव्हां न ॿुधाईंदो खेरा, अॼु असां वटि खान पाण हली ईंदो। मुमताज़, हुकुम बता, रिपीटर है देकर। रुस्तम खान, इहो हिसाब जरूर वठंदुमि, जरूर। ना मेरा नाम ना मीर खाना, चौथी तो मुखे भी मारे छड़। शाहू, तव्हांखे छॾींदासीं बि न। यह तुझी भुल है, मां मर्दे मरी वेंदुसि, पर खान के मजबूर कोन कंदुसि। खान एतिरो त सियाणो आहे जो तुंहिंजो लाश ॾिसी सम्झे त ही कहर कंहिं कयो आहे, छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे। हिनखे न इहा हालत छॾे हलो,
जॾहिं हिन ते इज़राइल इनायत करे बाक़ी हिननि खे गीले हलो छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे मुर्शिद वठी हलो हिननि खे वठी हलो अचर विया काॾे टियों ॾींहं खां वठी ॻोल्हींदो अथव तव्हां ताज़ो आहे छा थियो अथई नादर नादर कुझु कोन थींदो आहे मुंहिंजो खुटको न कर थोरो घाह आहे भरिजी वेंदो गोली मूंखे पंहिंजी लॻी आहे ॾिस कूड़ थो ॻाल्हाई कसम आहे तोखे असांजी संगत जो सच सच ॿुधाए छा थियो आहे हे सभु रुस्तम खान वारनि जा कम अथई मूंखे ज़ख़्मी करे आचर वारनि खे खणी विया थी उन्हनि जी जान ख़तरे में थी यार न मां आचर वारनि खे मरण कोन ॾींदुसि बिलाल मां बात तरह के तैयार करे वठ जल्दी कर ॾाढी बुख लगी आ ऐं ॿियो त संगत मोतार ॾे बि हलणो आहे सरदार जानू माल तैयार आ सरदार माल तैयार आहे देर न आहे सरदार बस 5 मिंट माल तैयार आहे सरदार असां हुन ॾींहुं राता आहियूं सरदार जे उहो ॾींहुं आयो असां तव्हां रुक थी बीहंदासीं हाँ सरदार पोतारा जे दुश्मन मां हिकु बि न बचंदो असांखे जेकॾहिं पहिरियों इजाज़त ॾियो आहे त ऐं उन्हनि दुश्मननि खे एतिरी हद ताईं वञण कोन ॾियो आहे सरदार एतिरे थियण खां अॻु में हुनजा कंध कटे छॾिजनि दोस्तो सॼी संगत जो तव्हां सभु दोस्तो मुंहिंजी इज़त रखिजो उन ते क़दम न वधाइजो रुस्तम खान सां कुलो कुल में हलणो आहे छा सम्झव सरदार पंहिंजूं जानियूं ॾेई बि साबित कंदासीं असां रुस्तम खान सां छा छा नथा करे सघूं सरदार हुकुम खपे पोइ ॾिस असांजो जोर जेसि ताईं हिन सिसी में साह आहे तेसि ताईं पिया विढ़ंदासीं सरदार मरी वियासीं त माफ़ कजो सरदार हयाती त ख़ुदा जे हथ में आहे खान बि पराए दुश्मन पंहिंजे कंध में थो हणे दोस्तो सुभाणे जंग जो मैदान लॻणो आहे होशियारी हुजे मरी वञिजो पर पोइ ते क़दम न वधाइजो ओ त संगत जे लाइ जेकर सिर हलियो बि वञे न त घोरियो छा ख़्याल आहे भैया भैया आचर अॼु जेका तो साथ थींदी सॼो राज ॾिसंदो छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे मुर्शिद तारा साईं थोरो तव्हां परे थी वञो त मां हिननि जा इहे टहकड़ा त बंदि कया भञा न त ॾंद थोरी रुगो विथी ॾियो सही सके एक धक दो हिसाब वठंदो मां अरे बंधो पियो ऐं त बि फसा के न कोन थो बस यार रुस्तम खान पंहिंजे मौत जो इंतजार कर बकवास बंद कर मौत त अॼु तव्हांजो ऐं तव्हांजे यार खान जो थींदो जेको पाण खे दुल्हे दरिया खान ई दोतो थो सम्झे समझे वैसा
असांजो खान दरिया खान ऐं दूध जहिड़ो जवान आहे। रेस जॾहिं बि तव्हां ज़ालमनि जूं निटूं हराम थींदियूं आहिनि त पक सम्झ त दरिया खान दो मोटी आया आहिनि। वास्ता करी मीरा खान धकोत रहन साहब ने काॾे वियो खान जंहिंजे गढ़ ते तव्हां घुमंदा आहियो। ॻाल्हि ते बाहि लॻी वई। सूबेदार सही वक़्त ते पहुतो आहे। ही ॾिस बेवसी ऐं लाचारीअ जो ज़िंदा मिसाल। वाह रुस्तम खान वाह, बेशक बदल असां आहियूं। ख़ुदा जो कसम बेवस ऐं लाचार तव्हां था लॻो। वैसे तव्हांजे कंधनि में खान जे ख़ौफ़ जा जंजीर पेल नज़र था अचनि। पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। वाह सूबेदार वाह, वाह साहिब वाह। सलाम आहे तुंहिंजे सोच खे। जेसी ताईं दुश्मननि जो पासो असां लाइ भारी हुयो, अॼु जॾहिं हिननि जे ज़िंदगीअ ऐं मौत जो सवाल पैदा थियो आहे त तुंहिंजो ज़मीर जागी पियो आहे। छा खान वधीक रिश्वत ॾिनी अथई छा असां खां? मञूसीं रुस्तम खान, मञूसीं त तव्हां ताक़तवर आहियो कि खान जे ख़ौफ़ खां सभु तव्हांजा कमकार भुलिजी विया आहिनि। रुस्तम खान असां यारनि जा यार आहियूं। ॿियो मुड़ुस माण्हू ॾिस ठाहूका जेके दोस्तीअ जी हा मथां हणनि। सलाम आहे तव्हांजी ताक़त खे। हलायो गोली, ॾसियो पंहिंजी ताक़त। खबरदार तमखान खबरदार। सुठो न आहे कयो तो ये सॼ मौत खे दावत ॾिनी आहे, मौत खे। कमदार कमीना मां बांस ख़बर थी मूंखे मां मीर खान न वेंदे। मीर खान संभाल पंहिंजा पैर। मुर्सुदी मोहम्मद अच्छा सागर पातो थई। अच्छा ही थी मतलब लाइफ तैयार थी वञे।
रुस्तम खान अञा भी जिंदगी अजीज थई पुट माराई पांची पत विञाई एडे और रुस्तम खान अञा भी जीरो रहण तो चाहिए ठीक है मां इनखे नथो मारिया तो वारो कानून इन रुस्तम खान के फाही जी सजा दीदो आहे तोड़ को जवाब चुप छो आई चप छो से बिजी विया थई चङो भला हाँ भला तो वारो कानून इन रुस्तम खान के उम्र कैद जी सजा दीदो आहे तोड़ को जवाब दीदो इनके उम्र कैद जी सजा जी सर सलाम रुस्तम खान जा जेके पुट आहिनि न गिरफ्तार करे अची मूं वटि पेश कर सर रुस्तम खान आया पुट ही रुस्तम खान मरी चुको छा मरी आहिनि इन्हनि जा लाश खणाए अची थाणे ते पहुचाए ओके सर मां लाश खणाए थो अचां ठीकु आहे ओके इहो बुरे जो नतीजो बुरो ई थींदो आहे नया वो मां चेरो आया अरे और रुस्तम मुंह कॾहिं चयो त तूं मरी वियो आहीं त जीरो आहीं अरे हिन हुन पंहिंजे इंस्पेक्टर खे फोन कई त मां लाश खणाए थो अचां छा यादि कदे सूबेदार तुंहिंजी ज़बान खे पाणी ॾियणो आहे तो चयो न साहब लाश खणाए थो अचां रुस्तम खान मां मजबूर आहे हिन जी ज़बान खे पाणी ॾियणो आहे ऐं तोखे मरणो पवंदो तो बि मुंहिंजे हथां बस ॾाढो साहु प्यारो मर कुत्ते जी मौत मर कुत्ते वांगुर तड़पी तड़पी जुल्म